2.5 साल अॻु काज़ी अहमद में क़तल थियल डॉक्टर अब्दुल अज़ीज़ खोसो जे वारसनि वटि जवाबदार धुर पारां ठहियल सिविल सोसाइटी सियासी समाजी अॻुवाणनि नायाब सिंधी वॾेरी नाज़ू दारेजो नरगस टांवरी साइमा खोसो सरदार एजाज हुसैन ज़रदारी सरदार आबिद हुसैन ज़रदारी सरदार अब्दुल लतीफ़ कलोई क़ौमी शाइर महर टिबाई हाजी रज़ा मोहम्मद महर सिंध जे समाजी तंज़ीम GWC जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी सहाफ़ी अॻुवाण ज़ुल्फ़कार अली ख़ासकेरी नवाब वली मोहम्मद प्रेस क्लब जे सदर ज़फ़र अली चांडियो तालका बार काज़ी अहमद जे अॻूणे सदर एडवोकेट अला बख्श चांडियो एडवोकेट अली गुल खोरकाणी अब्दुल लतीफ़ रिंद पीर नज़र मोहम्मद पीर अशरफ मोहम्मद मुकीम ख़ासकेली जिसकम अॻुवाण ख़ैर मोहम्मद सियाल PP अॻुवाण काशफ अली शाह सैयद बुडल शाह काज़ी मौला बख्श उनड़ उस्ताद नूरुल्लाह कीरियो हाफ़िज़ नवाज़ुद्दीन मायोठो फ़कीर ज़मार अमानुल्लाह सुमरो हमदर्द समाजी तंज़ीम जे सदर सैयद गज़नफ़र शाह सैयद नज़र अली शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में क़ुरान पाक खणी मेड़मिंत काफ़िलो ॻोड़ दोस्त अली खोसो पहुतो जिते मक़तूल जे वारसनि पारां मेड़मिंत काफ़िले खे मान ॾींदे ठाह लाइ राज़पो ज़ाहिर कंदे 15 ॾींहंनि जी मोहलत घुरी वई। नायाब सिंधी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मक़तूल जे वारसनि वटि पाक किताब ऐं मेड़मिंत काफ़िलो वठी वियासीं जिते मक़तूल जे वारसनि डॉक्टर अब्दुल रशीद खोसो मेड़मिंत काफ़िले खे मान ॾींदे 15 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे। हुन चयो त इंशाअल्लाह 15 ॾींहंनि बाद फ़ैसिले जे लाइ तारीख़ जो वक़्तु मुक़ररु कयो वेंदो।